बाबा तव्हां काॾे अची विया बाबा ही प्रोग्राम हली रहियो आहे टिपिकल टॉक तव्हां कीअं आया हुते कंहिंखे ॻोल्हींदा आहियो मां उस्ताद खे ॻोल्हियां असांजो उस्ताद जेको आहे न स्कूल अचे नथो गोसड़ू उस्ताद जेको तव्हांजो आयो हुयो हिते 2-3 हफ़्ता पहिरियां शायदि तव्हां उहो प्रोग्राम ॾिसी करे हिते आया आहियो तव्हां वियो हिकिड़ो मिंट वियो मां उस्ताद ॻोल्हींदो अथव तव्हांखे 5 साल 6 साल अचे नथो स्कूल असांजे अच्छा तव्हां वियो हिते नज़र तव्हां इहा ॾिसी रहिया तालीम जी हालति इहा लॻी पई आहे जिते स्कूल आहिनि उते उस्ताद कोन आहिनि जिते उस्ताद आहिनि उते ॿार कोन था अचनि स्कूल ऐं जिते ॿई कोन आहिनि उते स्कूल उताकू बणियल आहिनि हिकिड़ो गोसड़ू उस्ताद असां घुरायो होसीं पंहिंजे प्रोग्राम में शायदि ही शागिर्द उनखे ई ॻोल्हींदो हिते पहुतो आहे बाबा तव्हांजो नालो छा आहे मुंहिंजो नालो आहे पंहिंजो ख़ुदि ख़ुदू अच्छा मतिलबु ख़ुदू त तव्हांजो निकनेम आहे न प्यार में तव्हां चवंदा हूंदा तव्हांजो असली नालो छा आहे असली ख़ुदनि बाबा ख़ुदनि त प्यार में चइबो आहे न कंहिंखे ख़ुदू या ख़ुदनि न अब ड्रामा ॾिसंदो न ड्रामा ॾिसी करे मुंहिंजो नालो रखे ख़ुदनि अच्छा ख़ुदनि कोकड़ी त ख़ुदू साहिबु तव्हां इहो ॿुधायो त तव्हां पंहिंजे उस्ताद खे ॻोल्हींदा हिते पहुता आहियो घणनि सालनि खां गुम आहे स्कूल कोन थो अचे उस्ताद 6-7 साल थी स्कूल असांजो खुलियो हुयो ऐं उस्ताद हुते जेको आहे सो हिकु दफ़ो आया हुया जॾहिं इफ़्तिदा थियो हुयो ऐं जॾहिं नाज़मनि जो दौरु हूंदो हुयो नाज़मनि जे दौर में उस्ताद असांजे स्कूल जो इफ़्तिदा कयो नाज़िम साहिबु उस्ताद बि गॾु आया खोड़ उस्ताद चयो हे तव्हांजा उस्ताद हे तव्हांजा उस्ताद उहो जो विया वरी मोटिया ई न आहिनि अच्छा तव्हां इहो ॿुधायो त तव्हां कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो मां हैट्रिक में हैट्रिक में हा हैट्रिक न थींदो आहे मैट्रिक थींदी आहे हा मां टे दफ़ा कई आहे त हैट्रिक थी वई न अच्छा मैट्रिक 3 दफ़ा पर क्लियर न करे सघिया आहियो न उनजी छा वजह हुई तव्हां पढ़ाई स्कूल में न हुई या उस्ताद न पिया अचनि या तव्हांजी दिलि न पई लॻे पढ़ाई हाणे मसइलो इहो आहे असांजो अॻे जेको आहे सो स्कूल खुलियो न साईं स्कूल खे मुशरफ दौरु आहे मुशरफ दौर में स्कूल खोले ॾिनो असांखे खोलण वारे उस्ताद नथा अचनि मां पाण जेको आहे साईं वॾो पढ़ियल आहियां मां अच्छा हा अॻे मां स्कूल खे ॾिसंदो हुउसि वेही करे मां हाणे स्कूल वेंदुसि मां स्कूल त वेंदव पर मसइलो इहो आहे जो गोसड़ू उस्ताद जेकॾहिं स्कूल कोन थो अचे त पोइ तव्हां जेकॾहिं शागिर्द मिली करे पाण में उनजे उस्ताद खे घर वञो उनखे वठी अचो जीअं अॻे दौर में थींदो हो त जेको स्कूल में शागिर्द ईंदो हो त शागिर्द मोकिले टंगो टाली कराए उनखे खणी ईंदा स्कूल में पर हाणे जेकॾहिं शागिर्द वञी उस्ताद खे खणी अचनि टंगो टाली कराए त इहो सुठो अमल न थींदो साईं मां तव्हांखे छा ॿुधायां उस्ताद खे टंगो टले सां अहिड़ो करे आयासीं कुर्सी सां ॿधोसीं बाक़ाइदे उस्ताद खे ॿधोसीं